दिल चाहे तो खाओ, दिल न चाहे तो न खाओ। यह मुझे सोने हबीब जी हदीस है। इन्हें हिकड़ी हदीस ते 1000 सुफन जो किताब मूं ॾिठो। हिकड़ी हदीस ते या मक्खे हुजूर जन फरमायो तो मक्खे जेरी मल खादे जी शे में पे ते ने के सजो बोड़ियो छो छाजे करे हाने इने ते चे डॉक्टरन खोजना कई ते या छाजे करे महबूबन करीमन फरमायो आ ते इने मक्खे जा बपर है। हिकड़े पर में शिफा आ, बे पर में बीमारी आ। जेरी मल या मक्खे पर बोड़ी दिया न तो हिकड़ो पर बोड़ी दिया। तमा दिसोस केरी मल एड़ी ने भागिया जो जेरी मल ई दिया तो हिकड़ो पर बोड़ी दी बियो वरी मथे कंदिया। ओ जको बीमारी वारो पर थस 100 बोड़ी दिया ए शफा वारो पर मथे रखंदिया। पो जेरी मल तवा पियो पर बोड़ींदो तो उहा शफा वारो पड़ दाखिल थींदो तो हुन जी जेका बीमारी हुन पर वारी आ उहा बीमारी हुन पर वारी शफा सा खत्म थी वेंदी है। यानी इने में मर्ज भी आहे, इने मर्ज जो इलाज भी इते जो इते आहे। दुनिया थी चवे तो या रसूल अल्लाह तुझे कुर्ब तुझे इल्म ता कुर्बान वंजे। उन वक्त में न को ये एक्सपेरिमेंट हुआ, न के ये लेबोरेटरी हुई, न का या एनालिसिस हुई। मुझे दिल पर मोहम्मद करीम के बुधायो किए खबर पई तो हिन जे हिकड़े पर में बीमारी आ, बे पर में शफा आ। आज दुनिया जा डॉक्टर उन जे परन के वनी यूनिवर्सिटियुन जे अंदर लेबोरेटरियुन जे अंदर उन जी चकास कया तो हिकड़े पर जे अंदर बैक्टीरियाज आहिन, हिकड़े पर जे अंदर वायरसेस एड़ा आहिन जेके बीमारियों पखेड़न था। पर उन्ने वायरस जो इलाज दुनिया में बियो को ना है। बे मख जे पर जे अंदर उन्ने वायरस जो इलाज अल्लाह ताला रखाए छे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां तो चवां तो या साइंस मुसलमानन के कलमो पढ़ाई थी ये थे पियो, ये थे पियो। असा तायूं तो सिंध जा परे सगीर जा मानू बस लकीर जा फकीर जेका थी हा दा बिस्मिल्लाह हा में हा मिलाइंदा आहियूं। पर मगरिब जा मानू बड़ा डाहा है, सोचींदा है ये न हाव न कंदा जैसी ताईं गाल समझ में न ईंदन ते हाव न कंदा। उहे हर शे के परखिन था। उन्हन कुरान के परखियो आ, नबी उम्मी जे कलाम के उन्हन परखियो आ, उन्हन लेबोरेटरियुन में वनी उन्हन जी तहकीक कई आ। तो वाह मुस्तफा तो जो इल्म 1000 साल अग में वो महबूब जेको के मदरसे में न पढ़ियो हो, के उस्ताद जे गया गोडा खोड़े न बैठो हुयो, उन नबी उम्मी जे ज़बान मुबारक में जा जेकी पाक लफ्ज निकता। अज दुनिया जा डॉक्टर चवन था तो मुस्तफा जा इल्म, मुस्तफा जा मारिफ ऐन साइंसी तहकीक एक्सपेरिमेंटल वेरिफिकेशन जे मुताबिक कलाम आहे त कलाम मुस्तफा। अल समझो महबूबन जी हदीस आ। साईं करीमन फरमायो तो जेरी मल मानी खाई दंग कयो तो आंगरियूं चटींदा कयो, आंगरियूं चटींदा कयो। उन वक्त जे मुसलमानन त उन मु छा समझो हुंदो खुदा बेहतर जाने थो। पर हियर साइंसदान हियर डॉक्टर चवन था तो मानी जे अंदर फूड पॉइजन हुंदा है। मानी जे अंदर फूड पॉइजन खाधे जे अंदर कुछ जुज़ा एड़ा हुंदा जे में बीमारी पैदा थी पवंदी है। तव्हां ॾिठो आहे न कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू मानी खाई वेठो यकदम उल्टी थी वेंदी, मानी खाधई दिल चकराइण लॻंदी आहे, मानी खाधई गुमराह थी पवंदा आहिनि। मानी खाइण सां केॾीमहिल तबियत बिगड़ी वेंदी आहे हली। इहो खाधे जे अंदर फूड पॉइजन हूंदो आहे। पर आंगुरियुनि जे अंदर मुझे रब करीम एकड़ी नमकियात रखी आ। तो आंगुर रखो पंहिंजी ज़बान ते, छा महसूस थियो? चहराना है। तव्हां लूण लगायो तो छा ॻाल्हायो? तव्हां लूण न लगायो, भली तव्हां इनके धोई छॾियो, थोड़ी देर खां पोइ वरी चखंदो तो वरी चहराण महसूस। इने में हिकड़ी नमकियात कुदरती तरह रब रखाई है।
जेरी मल मानू मानी खाए तो उन में को फूड पॉइजन हुए पो जेरी मल आंगरू चटींदो तो वो फूड पॉइजन जो इलाज आ उन बीमारी जी दवा इलाज आंगरन के चटण में रब रखाई छॾी कर समझो हे ब मिसाल मुदा के ना हुजूर जे इल्म तिब या डॉक्टरी जे इल्म जा मुझे दिल पर नबी करीम के रब करीम माउन जे पेटन जो भी इल्म दिनो हुयो मुझी घर वाली मूसा बिस्तर ते गड्डा पर मुखे खबर कोने तो इन जी घर मुझे घर जे पेट में पुट या न्याणी बा असा के खबर ना है त असा जी घर वाली जे पेट में छा है महबूबन जी चाची हजरत बीबी उम्मुल फजल रज़ी अल्लाह ताला अन्हा अचे थी पान फरमाइन ता चाची तुझे पेट में पुत्र पर वो पुत्र अब्बुल खुलफा थींदो बीबी साण या खुशखबरी बुधी वनी पंजे मुड़स के चाचे साईं के हजरत अब्बास के बुधाए अज महबूब